व नूर आखिरना 0300308976 रब्बिना व महबूबा व माशूकना रिकॉर्डिंग हाफिज मुश्ताक और भट्टी सेवानी व मौलाना व मन जाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अबनाइहि व बनातिहि व बारक व सल्लम तस्लीमन कसीरा अम्मा बाद फ़क़द क़ाल अल्लाह तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल करीम वल फ़ुरक़ानिल अज़ीम अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम कुल्लमा दखल अलैहा ज़करियल मिहराब वजद इंदहा रिज़क़ा क़ाल या मरियम अन्ना लक हाज़ा क़ालत हुवा मिन इंदिल्लाह इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशाअु बिग़ैरि हिसाब सदक़ल्लाहु मौलानल अलीयुल अज़ीम बल्लग़ना रसूलुहुन नबियुल हबीबुल करीम व नहनु अला ज़ालिका लमिनश शाहिदीन वश्शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबिय्य या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदिना व हबीबिना व शफीना व मौलाना मुहम्मदिन व अला आलिहि व अस्हाबिहि व अहले बैतिहि व बारिक व सल्लिम तस्लीमा बंदे परवरदिगार उम्मती अहमद नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दोस्त दारे चार यारम ताब औलाद अली मज़हबे हनफिया दारम मिल्लते हजरत खलील ज़ेर साये गौसे आज़म खाक पाए हर वली ए बुलबुलान हुंचाए गुलज़ारे अहमदी सल्लू अला मुहम्मदिन व आले मुहम्मदी सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सभी पढ़ाए वॾे आवाज़ सां सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मोहतरम बुजुर्गो, प्यारा दोस्तों ऐं भाइरो, अॼु ही दीनी जलसो
जंहिंमें क़ुरान करीम जे हाफ़िज़नि सगोरनि जी दस्तार फज़ीलत ॾिठी। अल्हम्दुलिल्लाह अवां उहा ॾिठी। उन्हनि हाफ़िज़नि, उन्हनि जे वालिदैन, रिश्तेदारनि खे हिकु न ॿ न किरोड़े भेरा मुबारक आहे। जन अल्लाह जे पाक कलाम क़ुरान करीम सां दिलि लॻाए महिनत करे रब जे फज़ल ऐं करम सां पंहिंजे सीने में क़ुरान करीम खे सांढियो। मौलाना मौलवी अब्दुल वहीद साहब जन अवां जे दादू शहर में सुन्नत जमायत जा मुख्य ऐं अहम अॻवान आहिनि। काफ़ी संदन ख़िदमतूं आहिनि। इहा ई संदन हिकिड़ी मुहबत ऐं सुठी ॻाल्हि आहे जो असांजे उस्तादनि जे उस्ताद हज़रत क़िबला साईं अमीर मोहम्मद शाह हुसैनी अमीनानी शरीफ़ वारा रहमतुल्लाह ताला अलैह जन जे पोटे क़िबला साईं सैयद हाफ़िज़ शबीर अहमद शाह मदज़िल अली जन खे पंहिंजे मदरसे में रहाए करे ऐं इल्म दीन जी ख़िदमत करे रहिया आहिनि। जेके उन सां मुआविन आहिनि उन्हनि खे बि मुबारकूं आहिनि जो मदरसो सुठे तरह सां सुठे तरीक़े हले पियो ऐं सुठो नतीजो निकिरे पियो। असल प्रोग्राम असांजे उस्ताद हज़रत अल्लामा क़िबला साईं अलहाज मोहम्मद रहमतुल्लाह अलैह जेके अख्तराई सजा वेंदा हा उन्हनि जी यादि में उन्हनि जी सालियाने उर्स मुबारक जो आहे, जंहिंमें साईं जा अज़ीज़ साईं मुमताज़ अहमद गुलाम हुसैन एजाज साहिब खुद मौली साहब जन बि साईं जे अज़ीज़नि में अचनि था पिया, दिलचस्पी रखनि था ऐं कुझु उस्ताद करीम जा शागिर्द बि इन प्रोग्राम सां मोहब्बत रखनि था। जन जी अवां ज़ियारत कई, जन दस्तार फज़ीलत में हिसो वरितो। अल्लाह ताला सभिनी खे ख़ुशि रखे, आबाद रखे। हिन प्रोग्राम में मूं अवां प्यारी जमात अॻियां साम्हूं अवां जे अॻियां अवां जे साम्हूं जेका आयत करीम पढ़ी आहे उन आयत जे लफ़्ज़ी तर्जुमे, उन जे तशरीह, उन जे मतिलब मफ़हूम खे बयान करण खां अॻु में मां अवां जे ज़हन में इहा ॻाल्हि विहारियां त असां सुन्नत जमायत जो अक़ीदो आहे त अल्लाह ताला पंहिंजे बानहनि, पंहिंजनि प्यारनि, पंहिंजनि सालिहनि मुत्तक़ी आबिदनि सालिकनि जे हथां कॾहिं अहिड़ा कम ज़ाहिर कराईंदो आहे जेके दुनिया जे हलंदड़ निज़ाम, हलंदड़ दस्तूर, हलंदड़ कानून खे टोड़े रखंदा आहिनि। थोरो आवाज़ वधायो। रब साईं अवां खे अजुर अता फरमाए। अवां ई असां नवां कोन गॾिया हूं, असां तव्हां पुराणा साथी आहियूं हिक ॿिए जा, हिक ॿिए जे मिज़ाज जी बि ख़बर आहे। थोरी महिरबानी करे वॾी आवाज़ चओ सुभान अल्लाहिल अज़ीम। अल्लाह ताला जो निज़ाम जुदा शइ आहे, कानून जुदा शइ आहे ऐं अल्लाह जी कुदरत ऐं पावर जुदा शइ आहे। सभई चओ सुभान अल्लाहिल अज़ीम। कानून बि उन जो आहे, निज़ाम बि उन जो आहे, कुदरत बि उन जी आहे, पावर बि उन जो आहे। अल्लाह ताला असांजे दुनियावी हुक्मराननि वांगुरु असेंबलीअ जो मुहताज कोन्हे जो बिल पास कराए पोइ तरमीम करे। अल्लाह जी मर्ज़ी आहे, तक़दीर में तब्दील करे त बि करे सघे थो, कंहिंजे मुक़द्दर में अल्लाह ताला इनक़िलाब आणे त बि आणे सघे थो। पंहिंजे हलंदड़ कानून खे ड्राहे अहिड़ी शइ आणे जिते अकुल गोॾा खोड़े किरी पए त बि अल्लाह ताला करे सघे। सभई चओ सुभान अल्लाह। ऐं इन ई ॻाल्हि ते क़ुरान पाक जूं केतिरियूं आयतूं दलील आहिनि। हिकिड़ी सवली आयत सगोरी जेका तव्हां रोज़ इशा खां बि ॿुधंदा हूंदव। अल्लाह ताला फरमाए थो तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर।
बरकत वारो ओहो अल्लाह जंहिंजे हथ में बादशाही आहे ऐं हो हर शइ जे मथां कादिर। वाकई कादिर आहे न? थोरो जवाब मिठो जवाब ॾियो, भलो जवाब ॾियो। फारसी शेर आहे, पढ़णो आहे, तव्हां कई भेरा ॿुधो हूंदो, केतिरनि खे यादि बि हूंदो। अल्लाह जे कमानी अर्ज़ु कयो, कादिरा कुदरत दारी हर खाही आकुनी। मुंहिंजा अल्लाह तूं कुदरत वारो आहीं, जेकी घुरी सो करी। ला युसल अम्मा यफल, उन खां पुछो न वेंदो आहे त छो थो करे। कादिरा कुदरत दारी हर खाही आकुनी। मुर्द राजा हम तो बख्शी जिंदरा दे जाकुनी। मोल खे साह विझी मर्ज़ी वारो आहीं, जेरे खे मारे छॾी मर्ज़ी वारो आहीं। अल्लाह ताला जे क़ुरान पाक जी पढ़ण सां, नबी पाक जे हदीस खे मुताले करण सां, इस्लामी तारीख़ खे नज़र में रखण सां इहा ॻाल्हि साम्हूं थी अचे त अल्लाह ताला जो निज़ाम कानून जुदा शइ आहे, अल्लाह जी कुदरत जुदा शइ। सुभान अल्लाह, वॾी आवाज़ सां चओ। पोइ न कुदरत सां कॾहिं कॾहिं अहिड़ियूं ॻाल्हियूं पंहिंजनि ॿाननि जे हथां ज़ाहिर कंदो आहे जेके हलंदड़ दस्तूर खे टोड़ीनि, हलंदड़ निज़ाम खे टुकड़ा कनि, हलंदड़ जहान जी निज़ामी तब्दीली आणीनि। उनखे जेकॾहिं कंहिं अल्लाह जे नबीअ जे हथां ज़ाहिर कयो त उनखे चइबो आहे उन नबीअ जो मोजज़ो। वॾी आवाज़ सां ॻाल्हायो। उनखे छा चइबो आहे? मोजिदो न। असांजा वीचारा सादा मुस्लमान सलातो सलाम पढ़ंदा न, अस्सलातु वस्सलाम अलैके की जी माना औरत, मादी। नबी पाक जे लाइ कहिड़ो लफ़्ज़ चई? सही लफ़्ज़ सिखी तकलीफ़ कयो, कहिड़ी वॾी मुश्किल ॻाल्हि कान्हे। थोरी ज़बर ज़ेर जे फेर सां वॾो फ़र्क़ु अची थो वञे। असांजा वाइज़ी बि केतिरा, मां वॾाई नथो कयां, पर ग़लति हदीसूं वेठा पढ़ंदा, ग़लति इबारत। हाणे तव्हां ॾिसो, अन अमत क़ुरान पाक में आहे, सिरातल लज़ीन अनअमत, जंहिंजे मथां रब तो नेमत कई आहे, पर जे पेश अची वियो अनअमत माना मूं नेमत कई आहे, पर जे ज़ेर अची वई अनअमत तो कंहिं मादीअ नेमत कई आहे। कहिड़ो फ़र्क़ु थी थो वञे? इन पासे ख्याल ई कोन्हे, तवजी कोन्हे को। ख़ुदा को असां सुनने में सुजागी आणे लॻे मुश्किल पियो ॾाढो। अल्लाह ताला जी ज़ात जेकॾहिं कंहिं पंहिंजे नबीअ जे हथां को अहिड़ो कुदरती निज़ाम तब्दील करे, अहिड़ो कारनामो ज़ाहिर करे, उनखे चइबो आहे उन नबीअ जो मौजज़ो। वॾी आवाज़ सां चओ। न ठहंदासीं पाण कोन, ख़बर आहे कॾहिं जी। हथ मथे खणी चओ, सिज जो निज़ाम हले पियो, चंड जो निज़ाम हले पियो, पर लथल सिज खे वरी मोटायो वञे त इहो सुहिणे नबीअ जो मौजज़ो आहे। चंड हले पियो, उनखे टुकड़ा कयो वञे, इहो नबी पाक जो मौजज़ो आहे। कुरान पाक पाण थो ॿुधाए, इक़्तरबत अस्साअत वंशक़ल कमर व इन यरौ आयतन युरिदू व यक़ूलू सिहरुम मुस्तमिर। क़यामत वेझी आहे ऐं चंड टुकड़ा, ऐं जेकॾहिं को मौजज़ो ॾिसनि था पिया, काफ़िर चवनि था हीउ हमेशह वारो जादू आहे। चंड जो टुकड़ा थियणु हबीब करीम जे इशारे सां ही मुंहिंजे मुस्तफ़ा जो मौजज़ो। भला तव्हां सां बिल्डोज़र हणी, ट्रैक्टर वॾा हणी, कंहिं वण खे केरायूं, उहा जुदा शइ आहे, पर नबी करीम वण खे टारी मां वठी ऐं छिके हू थुड़ ते पंधु कंदो पियो अचे। सुभान अल्लाह चओ। इनखे छा चइबो आहे? मोइज़ह। सही लफ़्ज़ आहे मीम ऐन जीम ज़े ज़ंजीर, पुठियां गोल वारी ते मोइज़ह। पर खणी चओ मोजज़ो मुहावरे में, मोजिदो न।
कह भी पीर अल्लाह, फकीर अल्लाह, दरवेश अल्लाह मोजज़ो न चइबो, मोजज़ो ख़ास अल्लाह जे नबीयत खां ज़ाहिर थींदो आहे। अल्लामा शरफुद्दीन बुसरी फरमायो तो जात लिदावतिल अशजार साजिदतन। नबी साईं जे सॾ ते वण सजदा कंदा आया। जात लिदावतिल अशजार साजिदतन तमशी इलैहि अला साकिम बिला कदमी। पीर लभनी कोन पंधो कंदा पिया अचनि, ही मुंहिंजे आका जो मोजज़ो आहे। मगर ॿी ॻाल्हि बि नोट कयो, जेके हबीब करीम खां अहिड़ियूं ॻाल्हियूं नुबुवत जे ऐलान करण खां पोइ ज़ाहिर थियूं उनखे चइबो आहे मोजज़ा, ऐं जेके नुबुवत ऐलान खां अॻु में ज़ाहिर थियूं उनखे चइबो आहे इरहास। अल्फ रेह नंढी पुठियां साद। हबीब करीम जे नुबुवत ऐलान खां अॻु में पाण फरमाइनि था, मां जंहिं जाइ खां लंघंदो होसि पत्थर मूंखे झुकी सलाम कंदा हा, मुंहिंजी मरहबा कंदा हा, ककर शाम कंदा हा, वन झुकी पवंदा हा। मुंहिंजे पाक ज़ात खे ॾिसी सभई दीदार जी दौलत माणींदा हा। झंगल जूं हरणियूं खीर पेश कंदियूं हो, माण्हू ग़ुलामी ॾियण लाइ मौजूद हूंदा हा। अहिड़ा कई क़िस्म जा कमाल जेके मुस्तफ़ा करीम जा नुबुवत जे ऐलान करण खां अॻु में ज़ाहिर थिया उनखे चइबो आहे इरहास। छा चइबो आहे? थोरो वॾी आवाज़ सां ॻाल्हायो। उलमा वेठा आहिनि, पढ़ियल वेठा आहिनि, मां त का शइ आहियां कोन को, पर मिड़ई पुछ ॿधी घणी महरी कंदा आहियो त कुझु अर्ज़ु करे वठां। दुरूद मुंहिंजे दिलबर ते वॾी आवाज़ सां पढ़ो। सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॿियो ही छाटियो आहे मऊनत, मीम ऐन मऊनत। मऊनत चइबो आहे मदद। छा खे चइबो आहे? ज़ोर सां ॻाल्हायो। असांजे क़ौम जो मशहूर बुज़ुर्ग हज़रत मखदूम अबुल हसन दाहिरी रहमतुल्लाह ताला अलैह, जेको कामिल वली हुजन सां गॾु चोटीअ जो आलम थी गुज़रियो आहे, वॾो बरगुज़ीदो अल्लाह जो सालिह बानो थी गुज़रियो आहे, जंहिंखे मखदूम मोहम्मद हाशिम ठटवी सोणे ठटे मां रवाने करण वक़्तु जॻहनि ते चढ़ी बि निहारियो पिए। पुछो साईं कई महिमान आया, उन लाइ तव्हां एतिरो इंतज़ार न कयो आहे, हिन लाइ छो? पाण फरमाए थी अल्लाह जे करम जो ककर आहे, पर कंहिं झंगल में वञी वसंदो। आवाज़ न आयो, आवाज़ कढणो पवंदो। एतिरी मक़बूल शख़्सियत हज़रत क़िबला अमीर मोहम्मद शाह साईं अमीनानी शरीफ वारा रहमतुल्लाह अलैह संदन वास्ते वारा हा, शागिर्द हा, मोहब्बत वारा बि असांजे पासे। उन्हनि खे फरमायो त मूंखे हाजी अबुल हसन सोने जी मज़ार ते 3 रातियूं रही कुझु पढ़णो आहे, कुझु का बुज़ुर्ग खां ॻाल्हि वठणी आहे। ज़मींदार साईं सां क़ीदो रखंदा हा, उलमा संदन शागिर्द हा, उते सभिनी अल्लाह जे महिरबानी सां इंतज़ाम कयो 3 ॾींहंनि 3 रातियुनि जो। क़िबला शाह साहब उते हया, सॼे इलाइक़े खे ख़बर आहे। उते हली राति रहिया, सुबुह जो फरमायो बचा जी क़िबला सवारियूं तयार कयो त हलूं। साईं तव्हां चयो त 3 रातियूं रहंदासीं। फरमाइनि बा हाजी अबुल हसन दाहिरी वॾो सखी मर्द आहे, पहिरीं राती मेहमानी करे जेके मुआमिला आसान करे ॾिना अथई। छा चवंदा आहियो? मुड़ुस खे मुड़ुस सुञाणे। छा चवंदा आहियो? अदा राजा त ॻाल्हायो न, ॿाहिरि जी ॻाल्हि आहे त ठरी था वञूं। ॾाढी कावर अथव असांजे मथां। भला तारीख़ तोहफ़तुल किराम खे खोलियो, सिंध जी मशहूर तारीख़ आहे।
हजरत सैयद अली शेर खान ठट्टवी रहमतुल्लाह अलैह लिखी आहे। उनमें को लिखे त सुहिणो भिटाई बादशाह रहमतुल्लाह अलैह ठटे वियो। हिकिड़ो ॾाहिरी फ़कीर हो, सुतो पियो हो निंड में। भिटाई साहब उनजे मथां ओकरू वञी वेठो। 15 मिंट, अधु कलाकु, मुन्नू कलाकु, काफ़ी टाइम वेठो रहियो। साईं जा ख़ादिम, ग़ुलाम, मुरीद, मुहबत वारा जेके सुने भिटाई सां गॾु हा, तंग थी पिया। छोकी बिलाल सुतो पियो आहे, अमां मथां ओकरू वेठा आहियो, फ़ाइदो करो। साईं फरमाइनि था तव्हांखे ख़बर कान्हे हिन ॾाहिरी फ़कीर खे जेको निंड में थो मिले सो असांखे ओजागन सां बि शाल मिले। सुभान अल्लाह चओ। अल्लाह तव्हांखे ख़ुशि रखे, आबाद रखे। उन हाजी अबुल हसन बुज़ुर्ग पाण लिखिया पंहिंजे किताब यनाबियुल हयातिल अबदियत में त मां हालाणीअ में पढ़ंदो होसि। मुंहिंजो उस्ताद हो, उन मूं ते ड्यूटी रखी कहिड़ी, पुट सुबह जो फजर जी नमाज़ पढ़ी वांदो थिया त क़ुरान करीम रहल ते रखे मुंहिंजे अॻियां रख। येसी मां ज़िक्र कयां, दुरूद पढ़ां, पोइ क़ुरान पाक जो दौर कयां। ये ड्यूटी रखियल हुई हज़रत अबुल हसन साईं जे मथां। साईं फरमाए थो हिकिड़ी दफ़े राति जो संझे मां उन रहल खे हथ में खयुमि, हथ मां छॾायो, फर्श ते जो किरियो त भॼी पियो, टुकड़ा थी वियो। मां उन रहल जे टुकड़नि खे रखियो त सही, पर ॾाढो शर्मिंदो थियुसि। सुबुह जो उस्ताद चवंदो रहल खणी आ, छा खणी ईंदुसि, जेसी ताईं ठहरायां वॾो मसालो थी वेंदो। राति जो रब खां दुआ घुर, मुंहिंजा मौला ही मुंहिंजो मुश्किल हल कर, मुंहिंजे लाइ को इंतज़ाम कर। रहल जा टुकड़ा रखे रात जो दुआ घुरी सुम्ही रहियो आहियां। वरी तहज्जुद महिल उथियो आहियां, भला ॾिसां त टुकड़ा घणा आहिनि, कोका केतिरा लॻंदा, पटियूं केतिरियूं लॻंदियूं। अची निहारियां त टुकड़ा थियल रहल अहिड़ो लॻो पियो आहे ॼणो भॻो ई कोन हो। हिन खे चइबो आहे मऊन, तमीम, ऐन, वाह, नून ऐं गोल ते। ही छा टे। चौथों आहे इस्तिदराज, ढर ॾेई पकड़ण। अल्लाह ताला दुश्मन खे बि ढर ॾींदो आहे, उनखे बि मौक़ो ॾींदो आहे। या बुश खे मौक़ो मिलियो आहे जो मुस्लमाननि खे मार, ॿियनि खे मौक़ा मिलिया आहिनि पिया मुस्लमाननि ते बम वसायो, पर इन ते ख़ुशि थियणु न खपे। छा चयो अल्लाह जे कर प्यारे, फरमाए थो तू मशो मगरूर बरहिल में खुदा, देर गिरद सख्त गिरद मरतरा। अल्लाह जे ढर जन ते ख़ुशि न थी, पकड़ींदो त सख़्त पकड़ींदो आहे। अल्लाह ताला इनखे ताक़त ढर ॾींदो आहे दुश्मन खे। हिनखे चइबो आहे इस्तिदराज। ॿी आहे इस्तिहानत, माना घुरे हिकिड़ी शइ त हुनजे उबतर थी वञे। दुनिया ते नुम माण्हू अहिड़ा गुज़रिया आहिनि जन दावा कई त असीं नबी आहियूं, नबी हुआ कोन। अब घणा माण्हू खुली ॻाल्हायो, घणा माण्हू नव माण्हू। अल्लाह कंदो मुंहिंजो किताब हाणे ख़त्म नबुवत अचे पियो, उन में तफ़सीली बहस हूंदो। हबीब करीम जा आशिक़ो नव माण्हू अहिड़ा दुनिया ते गुज़रिया जन दावा कई त असीं नबी आहियूं, हालात मुस्तफ़ा खां बाद नबी थी नथो सघे। कूड़ा हा, दज्जाल हा, उन्हनि में हिकिड़ो कादियानी मुर्तद बि आहे, ॿियो मुसैलमा कज़्ज़ाब थी गुज़रियो आहे। उनखे माण्हुनि चयोसीं तूं नबी थो सॾाई, मिठे मोहम्मद करीम चंड खे टुकड़ा करे छॾियो, फलाणी ॻाल्हि हीअं करे छॾी, तूं बि कुझु करे त ॾेखार न। हिकिड़ो वीचारो शख़्स वेठो हो जंहिंजी हिकिड़ी अखि सही, हिकिड़ी ख़राब हुई। उन चयो तूं इहो मौजूदो ॾेखार जो मुंहिंजी अखि दुरुस्त थी वञे। हिन चयो ठीकु आहे, का वॾी ॻाल्हि कान्हे। दुआ घुरी त ॿी अखि बि ख़राब थी वई।
इनके बुजुर्ग लिखा इस्तिहानत अल्फ सीन ते तारो हे नडी वरी अल्फ नून ते गोल माना ख्वार करण अल्लाह ताला अहिड़नि ॿारनि खे ख्वार कंदो आहे घुरनि हिकिड़ी शइ त ठक वरी उपती थी वञे अल्लाह ताला पनाह में रखे हिकिड़ी आहे करामत अल्लाह जे कामिलन वलीयनि जी जेको असां सुन्नत जमात जो अक़ीदो आहे त औलिया किराम जी करामत हक़ जोर सां चओ दुरूद पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह बुलंद आवाज़ सां बुलंद आवाज़ सां बुलंद आवाज़ वसल्लम अलैका या हबीब अल्लाह करामत तकरीम खां वरतला इज्जत करण अल्लाह पंहिंजे सालहनि ॿारनि जी इज्जत कंदो आहे उन्हनि जो इकराम कराईंदो आहे उन्हनि जी लम्हानि में मुहबत पैदा कंदो आहे दिलनि में क़दुरु पैदा कंदो आहे अल्लाह ताला उन्हनि ते बेहिसाब भलायूं कंदो आहे कॾहिं कॾहिं उन्हनि खां बि अहिड़ी ॻाल्हि ज़ाहिर थींदी आहे जेका दस्तूर में न हुजे निज़ाम में न हुजे कानून में न हुजे कानून खे टोड़े करे अल्लाह उन्हनि खां उहा ॻाल्हि ज़ाहिर कंदो आहे इनखे चइबो आहे करामात औलिया सभई चओ सुभान अल्लाह अल्लाह ताला मांखे सिहत ऐं आफ़ियत ऐं बरकत सां नवाज़े औलिया किराम जी करामात हक़ पर उन में मेन शइ आहे त हक़ीक़त बयान कजे असां वटि छा थी वियो आहे भाऊ मुला मुस्तफ़ा कंहिं बुज़ुर्ग जी करामत बयान कई त मां चवंदुसि मां बि का ठाहे हणा मां बि साबित आहे हदीस मां बि साबित आहे सहाबनि खां बि साबित आहे जे हिन बचे जी निंड उथूं बैतुल्लाह बैतुल्लाह बैतुल मक़दस बैतुल इज्जत बैतुल मामूर बैतुल मक़दस जा 313 खादिम हुआ संभालींदड़ हुआ बैतुल मक़दस जी निगरानी कंदा हुआ उन्हनि में अॻुवान हिकिड़ो हो इमरान उन इमरान जी घरवारीअ खे वजूद में बचड़ो आयो ख़बर कान्हे त पुट आया थी अल्लाह जे दरबार में दुआ थी घुरे रब इन्नी नज़रतु लक माफ़ी बतनी मुहर्ररा या अल्लाह जेकी मुंहिंजे वजूद में आहे मां बास थी बासियां त उनखे आज़ाद करे तुंहिंजे बैतुल मक़दस जो खादिम बनाईंदसि अब साहब निंड न कजा न साईं न मूंसां ॻाल्हाए न पुट बि तुंहिंजे पग ॿधी आहे त कंधु बि हेठि करे वेठो खड़ो थी न त मां अहिड़ी पिट हणंदुमि जो 3 शादी बि थी वई सुभान अल्लाह चओ सुभान वॾे वॾे आवाज़ सां चओ मां के दरवेश चसी दुआ कर थे पिट ला चरिया पुट रही वसी सुभान अल्लाह मुझे हबीब जा आशिक तवज्जो फरमायो औरत छाहे वजूद में सो त अल्लाह के इल्म पर बासती बासे इन्नी नज़रतु लक रब तुंहिंजे लाइ बास बास ऐं अॼुकल्ह जूं अदियूं ॾाॾियूं माइरूं भेनरूं न्याणियूं बास थियूं बासीन दुहिलनि शरणाइनि समेत डाटसन भाड़े ते करे ताड़ीअ जो पहको हूंदो वॼाइण वारीअ खे सहको हूंदो अंदर जो डहको हूंदो जिन जे लाइ बि पीर ते जेके जूं से सभु पीर जो नज़रानो जागो पिया पहिरीं ॻाल्हायो पर न पुॼी सघो त मां ज़ोर कोन थो ॾियां पर ॻाल्हायो त सही न किथां जी हा बात आहे असांजे अहिड़नि माण्हुनि असां सुन्ननि खे ख्वार कयो सुन्नी सुन्नत जमात खे बदनाम कयो आहे
ऐं अफसर तबको पढ़ियल तबको समझे तो शायद मौलवी सुन्नी भी ये था चवन ऐं अहले विलायत कामिल वली भी शायद ये था चवन उन्हनि खे ॾटा ॾे ॿिया गेलियो वञनि ख़बर कान थी पए त जाहिलनि जो कमु आहे बेदीन जो कमु आहे गुमराहनि जो कमु आहे क़बरुनि खे सजदा करणु तवाफ़ करणु उते वञी पिंजरायो चतूं ॿधणु चड़ा ॿधणु ही भई कहिड़ो कमु आहे उलमा वेठा आहिनि मां ग़लति आहियां मूंखे चई सघनि था मदीने जे घोट खे सहाबी जो क़िबला तव्हांखे मां सजदो कयां फरमाए त ख़बरदार सजदो सिर्फ़ अल्लाह खे कबो कंहिंखे नालो त चई थो ॾुखियो नालो आहे कंहिंखे सजदो कबो तवाफ़ सिर्फ़ वल यतवफ़ू बिल बैतिल अतीक क़ुरान पाक मूं पंहिंजे शेर में काबे करीम जो शान बयान कयो वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह सारी दुनिया थी ठरे पाण ॾिनई कि बेलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह अवली बियो घर कोन हो पहिरियां खुदा ही घर रखियो तवाफ़ सां बेड़ी तरे पाण ॾिनई कि बेलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुंहिंजे साईं जो घर बैतुल्लाह आदम सुहिणे खां इब्तिदा सुहिणे नबीअ ते इम्तिहा ॾिसण सां दिलि थी ठरे पाण ॾिनई कि बेलो करे वाह मुंहिंजे मालिक जो घर बैतुल्लाह वाह मुंहिंजे साईं जो घर सुन्नत जमायत जे अकीदे खे समझो ई न वियो ऐं वरी अकीदे जी तशरीह केर कंदा जाहिल चुप जाहिल जेके हूंदा न उहे वही तशरीह कंदा जेके न फर्ज़ जी ख़बर न वाजिब जी न सुन्नत मुअक्कद जी न गैर मुअक्कद जी न मुस्तहब जी न मुबाह जी न हराम जी न मकरूह तहरीम जी न मकरूह तंज़ीह जी उहे वही था डर डर कनि माण्हुनि जो बेड़ो ई बुॾियो वञे सजदो सिर्फ़ अल्लाह खे कबो तवाफ़ सिर्फ़ बैतुल्लाह जो कबो चड़ा चतूं पंजारियूं झिंजियूं न वलीअ जे मथां वेही अल्लाह जो क़ुरान पढ़ी ज़िक्र कर रुगी पढ़ाई क़बरनि ॾिस पर वलीअ सां रूहानी कचहरी करे मज़ो पोइ हज़रत ख़्वाजा मुईनुद्दीन चिश्ती ख़्वाजा अजमेरी दाता साहब जे दरबार ते 40 ॾींहं वेठो हो छा चरा वॼाई हां रूहानी मेहरबानी ही जॾहिं फैज़ वठी उथियो तने फरमाई गंज बख्शे फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा जोर सां चओ सुभान अल्लाह गंज बख्शे फैज़ आलम मज़हरे नूरे खुदा नाकिसारा पीर कामिल कामिलारा रहनुमा अल्लाह जा वली ज़िंदा आहिनि ॾिसंदा आहिनि ॿुधंदा आहिनि सलाम जो जवाब ॾींदा आहिनि ज़ियारत कंदड़ खे सुञाणंदा आहिनि उन जो वसीलो बणजंदा आहिनि उन जी लाइ दुआऊं कंदा आहिनि पर तरीक़ो सही हुजे वाट सही हुजे ॻाल्हि सही हुजे असां सुन्नत जमात जो अक़ीदो आहे औलिया किराम जी करामात हक़ आहे सुभान अल्लाह हज़रत इमरान जी घरवारी बास पई बास मौला जेको मुंहिंजी वजूद में आ जॾहिं मां ॼणींदसि तुंहिंजी पाक बेत जे ख़िदमत जे हवाले कंदसि
बास भली आहे हा ॻाल्हायो जॾहिं ॼणई दुआ थी घुरई या अल्लाह त न्याणी ॼमी पई आहे पर जॾहिं मां चई चुकी आहियां माफ़ी बतनी जेको मुंहिंजे वजूद में पुट जो क़ैद कोन आयो जहिड़ी बाए तुंहिंजे बेत जे हवाले थी कयां इन्नी वदा तुहा उनसा न्याणी ॼणी थम इन्नी समई तुहा मरियम व इन्नी उईज़ुहा बिक व ज़ुर्रियतहा मिन शैतानिर रजीम या अल्लाह मान जो नालो मरियम रखियो आहे मरियम जी माना ताबेदारी कंदड़ इताअत कंदड़ फरमान बरदारी कंदड़ रब करीम उनखे उन जी औलाद खे शैतान जे शर खां पनाह में थी रखां तुंहिंजे ताक़त सां हाणे न्याणे खे खणी अचे बैतुल मुक़द्दस में बीठी जॾहिं त संदन अॻुवाण जी न्याणी हुई ऐं उहो रिहलत करे चुको हो हाणे केरु पाले 313 ॼणा हर हिक जी ख़्वाहिश ही त बीबी मरियम खे मां पंहिंजे ख़िदमत सां नवाज़े पालियां हू चए मां पालियां हू चए मां पालियां फ़ैसिलो इहो बीठो त 313 कलम ठाहियो दरिया ते खणी हलो दरिया में कलम उछलायो जंहिंजो कलम लाभारो वञे उहो न जंहिंजो कलम ओभारो वञे बीबी मरियम खे उहो संभाले क़ुरान पाक सॼो क़ुरान सुभान अल्लाह चओ सुभान अल्लाह उबतो दरिया जे वहकरे में कलम केथो वञी सघे पर जे ख़ुदा घुरे त वञी सघे थो चओ सुभान अल्लाह वो तारीख़ तोहबत किराम लिखियो आहे त हिकिड़ो दरवेश रहंदो अल्लाह जो बानो एॾा सिजावल खां हेठि झंगल में रहंदो जॾहिं बीमार थी पियो मौत महसूस कई पंहिंजे पुटनि खे सॾु कई त अब्बा जी बाबा मुंहिंजी वसियत मञिजो कहिड़ी बाबा मां हींअर विसाल खे वेझो आहियां गुस्ल ॾियारे कफन ढकाए जनाज़े जी निमाज़ पढ़ाए मुंहिंजे लाश खे रोहिड़ी सखर जे भर में खणी हलजो उते मुंहिंजो मुर्शिद आहे उन जे पेरां जी खां मूंखे दफ़न कजो तॾहिं न को एम्बुलेंस न को ट्रेन न को सहूलियतूं चऊं बाबा ॻाल्हि तो पी सुहाग बि जेका करे सघूं इहा असांखे मथियां न थी सघंदी चई भला इहा न कजो हिकिड़ो चवण को कहिड़ो मुंहिंजी गुस्ल कफन दफ़न जनाज़े खां पोइ मुंहिंजा प्यारा बच्चा पेती में विझी रसो ॿधी उहा पेती दरिया में छॾिजो मां पाणे पंहिंजे मुर्शिद करीम ॾे वेंदुसि जागो पिया कसम तो रब जो सची गाल को जागो पिया होशियार आहियो इद्रीस लिखे त ली कढीस ॿियो लिखे त न मञीस तोहफ़तुल किराम सिंध जी मोतबर तारीख़ थी लिखे पुटनि चयो ठीकु बाबा इहो कंदासीं गुस्ल थियो आहे कफन ढकाए वियो आहे निमाज़े जनाज़ा थी विया पेटीअ में विझनि था पिया खणी दरिया ॾे हलिया माण्हुनि चयो चरिया थिया आहियो पीउ खे एॾी तकलीफ़ था ॾियो वीचारो होश में न हो अलाह छा पई चई चयोसीं जो कुझु आहे बाबा जो चवणु आहे बाबा ॼाणे ख़ुदा ॼाणे गॾिजी माण्हू आया दरियाव में छॾीनि था पिया ईअं मथे उभारी पेती पई हले ॼणो लाच पई थी वञे सीरूं हणंदी दरिया खे चीरींदी पई वञे जंहिं पतन खां लॻे पातनी लॻी पन मल्लाह लॻी पन कंहिंखे वठ न पई ॾे हलंदे हलंदे रोहिड़ीअ खे वेझो पहुती आहे हिकिड़ो नाबीना शख़्स कुंडी वढीअ में विझी उन में थोरो अटो लॻाए दरिया में छॾे वेठो आहे का मच्छी फासे मां पिन मां न पंहिंजो गुज़र कयां पेती हुन कुंडीअ में फाथी आहे हुन सम्झो का वॾी मच्छी आहे आस्ते आस्ते छिके वेझो हाणे या हथ जो विधई पेतीअ खे हथ लॻो त हो अंधो सॼो थी पियो तव्हांजी पढ़ियल आहियो तारीख़ तोहफ़तुल किराम को अंधो सॼो थी पियो भला तव्हांजो ज़हन मथां ड्रोर पाए त मां खे थोरो तवजो ॾियारे छॾियां
अल्लाह जे नबी यूसुफ सोने खे ख़बर पई त मुंहिंजे बाबा याकूब सोने जूं अखियूं अछियूं थी वयूं आहिनि, नज़र रुकजी वई आहे। छा फरमाई, इज़हबू बिकमीसी हाज़ा फ़अल्क़ूहु अला वजह अबीयत बसीरा। हकीम न मोकिलियई, बुढ़ा न मोकिलियई, फुड़ा न मोकिलियई, ड्राम्स न मोकिलियई, सर्जन न मोकिलियई, ये मुंहिंजी कमीस खणी वञो, मुंहिंजे बाबा जे मुंहं ते विझो, अखियूं रोशन थी वेंदियूं। जीअं पहती क़ुरान चए थो फरतद बसीरा, अखियूं रोशन थी वयूं। हू यूसुफ जो कमाल आहे, ही मुस्तफ़ा जे उम्मतीअ जो कमाल आहे। नाबीना वेचारे अखियूं जो मिली वयूं त चंदन घुरे हिकिड़े खे ॿई मिलियूं, पख विझी पेटे खे ॿाहिरि कढी खोले ॾिठई त कफन ढकियल मर्दा, मुंह पटी खोलिया, ॾिसां मुंह पटी जो खोली त अखियूं खोले चएसि तो अदा तुंहिंजो कमु थी वियो, बाक़ी मुंह जो कमु थी। चई कहिड़ो, तुंहिंजूं अखियूं रोशन थियूं। मुंहिंजो फलाणो मुर्शिद आहे, हुनजे पेरां दी खां मूंखे दफ़न करा। हुन उहा ॻाल्हि पूरी कई आहे, हिन हीअ ॻाल्हि करे ॾेखारी आहे। चओ सुभान अल्लाह, वॾे वॾे आवाज़ सां चओ, खुली खुली चओ दुरूद मुंहिंजे दिलबर ते पर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह व सल्लम अलैका या हबीब अल्लाह। वॾे आवाज़ सां, वॾे वॾे आवाज़ वाचन ॾिसो, सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह। 313 कलम खणी आया, दरिया में था चलाइन। वमा कुंत लदैहिम इज़ युल्कून अक़लामहुम अय्युहुम यक़फुल मरियम। कुरान तो ॿुधाए, कुरान पाक तो ॿुधाए, सब लावारा 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 लावारा। हज़रत ज़करिया जो छॾियो कलम त ईअं चीरे मथे हली पियो। साईं हाणे संभाल तुंहिंजे हवाले आहे। अल्लाह जे नबी बैतुल मक़दिस जे पोयां हिकिड़ो कमरो ठाहियो बीबी मरियम जे लाइ। उन कमरे खे अल्लाह ताला महराब सॼो आहे, उन में बीबी साण खे रहाए पियो। हज़रत ज़करिया ख़िदमत पियो करे बैतुल मुक़द्दस जी। अल्लाह जे बाननि खे दीन जी ॻाल्हि बि ॿुधाए पियो, रब जी तौहीद पंहिंजी रिसाल सम्झाए पियो, नबूअत ॿुधाए पियो। वरी अचे ॾिसे त नंढड़ी न्याणी तकलीफ़ में त कान्हे का, कहिड़े हाल में आहे, ॻाल्हाइण ॿोलाइण जहिड़ी थी आहे। अचे जो निहारे त अंबनि जी मुद कान्हे पर अंब पिया आहिनि। नालो अहिड़ो वठां जो फ़िलहाल त वात पाणी थी वञे। अंबनि जी मुद कान्हे, अंब पिया आहिनि। सूफ़ जी मुद कान्हे, सूफ़ पिया आहिनि। अहिड़ियूं अहिड़ियूं शयूं पियूं आहिनि जंहिंजी मुद कान्हे का। मथां बि चए थो या मरियम अन्ना लक हाज़ा, मरियम ही किथां आया आहिनि। ये आम रवाजी शइ हुजा त कोन पुछे, अन्ना लक हाज़ा, ही अनमुदाता मेवा किथां आया आहिनि। कालत हो मिन इंदिल्लाह, अल्लाह वटां आया आहिनि। इन्नल्लाह यरज़ुक़ु मन यशा बिग़ैर हिसाब। अल्लाह जी मर्ज़ी आहे, जंहिंखे घुरे हिसाब खां सवा रोज़ी ॾेई छॾींदो आहे। या हे बीबी मरियम सॻोरीअ जी करामत। सभई चओ सुभान अल्लाह। अरबीअ में हिकिड़ो न ॿ न कई तफ़सीर आहिनि, छोटड़ा न, मुफ़स्सल तफ़सीर पढ़ी ॾिसो, सभु मुफ़स्सिर लिखी विया आहिनि। ही बीबी साहबा जी करामत आहे। चओ सुभान अल्लाह, चओ चओ चओ। भला थोरो अव्हां खे वरी ॿिए पासे वठी हलां। किथे? खातूने जन्नत जे दरगाह ते। चओ सुभान अल्लाह। सय्यदह तय्यबह, आला हज़रत सोने छा फरमायो? फरमाए थो सय्यदह ज़ाहिरा
तय्यबा ताहिरा यानी खातून जन्नत पहला हो सलाम मुस्तफा जाने रहमत पहला खूं सलाम शमए बज़ में हिदायत। उलमा लिखनि था तफ़सीरन आंदो आ पर ॿियनि अञा वधीक वज़ाहत करे लिखियो आहे। हबीब करीम जे ज़ात जो प्यारो हज़रत अली हबीब जे दरबार में तशरीफ़ फरमा हो, वेठो हो। मुंहिंजे दिलबर नबी खे हज़रत उस्मान गनी दावत ॾिनी के बिलाज रोज़ो मूं वटि खोलियो। छा खोलियो? जवाब, वॾो जवाब, बासवाब, अहिड़ो जवाब जो लाजवाब करे छॾे। रमज़ान परे आ, सुस्त न थियो। साईं मूं वटि रोज़ो खोलियो। उस्मान हाज़िर, केर केर हलनि क़िबला सभिनी मदीने वारनि खे दावत। वाह वाह मदीना तुंहिंजो भाग, केतिरो अल्लाह जी ज़ात हिन शहर खे नवाज़ियो आहे। सभिनी खे सॼो। हबीब ने फरमाया बिलाल जी साईं ऐलान कर सभिनी खे उस्मान गनी जे दावत में शरीक थियणु खपे। रोज़े खोलण जी दावत आहे। जॾहिं हबीब उस्मान गनी जे घर ॾे रवाना थिया, हज़रत उस्मान हबीब जे पुठियां पियो हले, चवंदो पियो हले वाहिद इस्नान सलास अरब खम्स, सिंधी में सम्झाए 1 2 3 4 5। हबीब मुर्गी फरमाए थो उस्मान खोले ॿुधा छा पियो गणी? कि भला अव्हां जूं विखूं थो गणिया, छाला थो गणी? जेतिरियूं तव्हां जूं विखूं मुंहिंजे घर ताईं थींदियूं, विख विख जे बदिले में अल्लाह जे शुक्राने तौर ग़ुलाम आज़ाद कंदुसि। खरी गारियूं बुनण खे खुदा जो शान छा थे खुदा ई ॼाणे। जॾहिं हबीब संदसि घर जे दरवाज़े ते पहुता हन, जेतिरियूं विखूं थियूं ओतिरा ग़ुलाम ख़रीद करे आज़ाद थियूं। महबूब जे आमद जी ख़ुशी आहे। गुज़िरियल सॼो महीनो तव्हां बि ख़ुशी कई न? जवाब ॾियो ज़ोर सां, ज़ोर सां। असां मोल में खां नथी पुॼी। जे चंदो तव्हां ॾींदो त असीं कंदासीं, पर पंहिंजे घरां न। मां इन जे करे चयो आहे रब जी थई मेहरबानी मीलाद करण वारा, रब जी थई मेहरबानी मीलाद करण वारा। दिलदार जी आमद सां दिल शाद करण वारा, दिलदार जी आमद सां दिल शाद करण वारा। ॿियूं ईदूं सभई पोइ थियूं, हीअ ईद हक़ीक़ी आहे। ॿियूं ईदूं सभई पोइ थियूं, हीअ ईद हक़ीक़ी आहे। हीअ ईद मल्हाए घर आबाद करण वारा, दिलदार जी आमद सां दिल शाद करण वारा। रब जी ते मेहरबानी मीलाद करण वारा। रोज़ो खुलियो आहे। केरानो ने कखन जा भागन जन में मदीने जो घोट पियो रोज़ो खोले। सुनो अली भी शामिल मोती जो घर आयो। खातून जन्नत जे थी साईं खाधो खाईंदव खणी अचा। फरमाई था अॼु ढवा छाजो? उस्मान गनी महबूब जी दावत कई, रोज़ो खोलायो हो। एतिरी मोहब्बत इज़हार कई, जेतिरियूं विखूं थियूं ओतिरा बाना आज़ाद कई। खातून जन्नत थी प्यारा हैदर करार, मूं खातून जन्नत जा दिलदार, मुंहिंजे बाबे जा प्यारा हसनैन जा अब्बा। अवां वञो मुंहिंजे दिलबर बाबे खे सुभाणे रोज़े खोलण जी दावत ॾेई अचो।
फातिमा ख़र्च थींदो पंहिंजो घर त ग़रीब ई आहे कि भला इन ॻाल्हि खे छॾे ॾियो दावत ॾेई चो घरनि खे चओ जेके उस्मान गनी जे घर जा सभई अचनि सोने अलीअ जी ऐं ख़ातून जन्नत जी पाण में जेका रिफ़ाक़त हुई मोहब्बत हुई सिदाकत हुई हज़रत अलीअ खे यकीन हो हज़रत अली आए नबी साईं खे अर्ज़ करके बिला सुभाणे शाम जो अव्हां जी न्याणी जे रोज़े खोलण जी दावत हबीब मुरकन था पिया बिलाल जी साईं पढ़ो ॾे सुभाणे सभई रोज़े खोलण ते अचनि ॿियो रिहारो चयो आहे ख़ातून जन्नत पंहिंजे करार सां पई हले अली पुछे थो को छीलो को कुकुर को अटो का खजूर के चांवर छा थी करी क़िबला साईं खोले ॿुधायां ॿुधा जॾहिं बीबी मरियम खे ईसा जी अम्मा हुजण जे करे अण मुदायता मेवा पे ॾिनई मूंखे बि मुहम्मद जे शहज़ादी हुजण जे करे ज़रूर ॾींदो मुंहिंजो बाबा रोज़ो खोले पोइ ख़ुशि थी वेंदो छा अक़ीदत आहे छा मोहब्बत मां केर आहियां डॉक्टर इकबाल ॾाढी सुठी ॻाल्हि कई समय तुम मरियम से यक निस्बत ईसा अजीज अज़ से निस्बत हज़रत ज़हरा अजीज बीबी मरियम खे हिकिड़ी निस्बत हुई ईसा जी अम्मा हुई ख़ातून खे टे निस्बतूं हन कहिड़ियूं समय तो बानुए ताजदारे हल अता मुर्तज़ा मुश्किल कुशा शेरे खुदा एक नबी जी न्याणी आहे ॿियो हसनैन जी अम्मा आहे जो अलीअ जी कुंवारा निस्बतूं टई निरालियूं आहिनि शेरे खुदा ख़ामोश आहे निमाज़ ते मस्जिद में आयो आहे वरी मोटी अची ॾिसां कहिड़ो इंतज़ाम थियो आहे निहारे ख़ातून जन्नत सजदे में आहे दुआ पई घुरे या अल्लाह सॼी ज़िंदगी पंहिंजे लाइ कोन थी घुरनि कॾहिं घर में खाधो आहे कॾहिं न हसन हुसैन लाइ कोन थी घुरां न्याणियुनि जे लाइ कोन थी घुरां हज़रत हबीब करीम जूं बचिड़ियूं ॾोहिटियूं आहिनि उन्हनि लाइ कान थी घुरां या अल्लाह जो घुरां थी तुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जे लाइ थी घुरां उन जे रोज़े खोलाइण जी दावत कई अथमि जे मरियम जी इज़त कई हुई अॼु मुंहिंजी बि इज़त करे ॾेखार असां बि ईंदा मदीने जा माण्हू ईंदा मता चवनि मुहम्मद जी न्याणी कुझु कोन खारायो आहे अञा दुआ हले पई शेरे ख़ुदा गमगीन थियो बीठो आहे निहारे त जन्नती दस्तरखान लॻी आहे खाधो अचणु शुरू थी वियो ख़ातून जन्नत जी करामत जो सुभान अल्लाह वॾी आवाज़ सां चओ दिलि खोले चओ हबीबे करीम जे बचड़ीअ लाइ खाधो अची वियो आहे ताम जो इंतज़ाम थी वियो आहे हबीब सोना फरमाईंदा जॾहिं मां पंहिंजे पाक मस्जिद खां हज़रत ख़ातून जन्नत घर ॾे पियो हलां त आवाज़ पियो अचे 1 2 3 4 असहाबी पुछंदा कि बिला हुते त उस्मान जो आवाज़ हो हिते कंहिंजो आवाज़ आहे फरमाईंदा हिते जिब्रील पियो विखूं गणे 1 2 3 4 जिब्रील दी ख़बर विखूं छो थो गणी कि बिला उस्मान गनी मालदार हो उन पाण गुलाम आज़ाद कया पाण खाधो तैयार कयो हो हिते उहो मामिलो न आहे हिते खाधो भला मोकिलियो आहे अल्लाह जो विखूं गणी आहे हुते गुलाम दुनिया जा आज़ाद थिया हिते विख विख जे एवज़ 70,000 जहन्नमी जहन्नम खां आज़ाद हो कया अल्लाह अकबर या रसूल अल्लाह हक चारी सुहिणो दस्तगीर खुदा दामान हो अल्लाह जी प्यारनि जूं करामतूं हक़ आहिनि चओ सुभान अल्लाह पर जेका ॻाल्हि साबित हुजे उहा कजी हथ जी ठाहे न हणिजे जेकॾहिं तव्हां न हिकिड़े सिपाहीअ खे चओ त ही SSP आहे त इहा गवर्नमेंट ॻाल्हि क़बूल कंदी न ॻाल्हि आहे छो नथा ॻाल्हायो न साईं न
ये असांजा ॿाहिरि सिपाही कोन चिड़ंदा। अबा जेकॾहिं तव्हां हेॾे मुड़े निहारियो न हिकिड़े पटे वाले खे चओ त बाबा ही डीसीओ साहब आहे या डीसीओ जी तौहीन आहे, हू एसएसपी जी तौहीन आहे, पर जंहिंमें लभे कुझु बि कोन, हिकिड़ो डंडो ॿियो कूंडो, हिकिड़ो नशो ॿियो ज़िना, हिकिड़ी बद किरदारी, उनखे जो तव्हां वञी गौसे ज़मान बनायो, वली वली बनायो, ख़ुदा खां डिॼो। बेशक बेशक। सिपाही के एसपी चवण वारो दुनिया जे गवर्नमेंट जो मुजरिम आहे, पर जेको वली न आहे उनखे वली चवण वारो अल्लाह जो मुजरिम आहे, मिठे मोहम्मद करीम जे दरबार जो मुजरिम आहे। होश रखो, बेहोश न बनिजो। मानी भली मिली त बगल न वॼाए, मुस्तफा करीम जे दीन। सुभान अल्लाह। हीअ जेका रिकॉर्डिंग आहे हाफ़िज़ मुश्ताक अहमद भट्टी सेवाणी जी तरफ़ खां, राब्ते जे लाइ 0300308978 ते राब्तो कंदा। 0300308978 0333308978 0333308978